जैकबाबाद समेत दही इलाकों में बारिशों ने तबाही मचा दी। शहर भर में बारिशों से सड़कें तालाब बन गई। दही इलाके मुकम्मल ज़ेरे आब आ गए। कई ख़ानदान बेघर होने से नकल मकानी करके महफूज मकामात पर मुंतकिल हो गए। बेसहारा अफराद मजबूरन सड़क किनारे आधी खैमे लगाकर ज़िंदगी बसर करने लगे। मुतासिरीन कहते हैं कि इंतज़ामिया ने हकीकी मुतासिरीन को नज़रअंदाज करके मनपसंद अफराद के खैमे और राशन तकसीम किया है। ज़िला जैकबाबाद जे भरिसां बहादुरपुर इलाके में आया आहियूं। वॾो सैलाब आहे हुते। तव्हां ॾिसो रस्ता बि टुटी विया। असांजा माल सही इहो भितनि में 2-3 रिढा मरी विया। अन्न ख़तम थी विया। हिते रोड ते आया आहियूं त हर को हुकूमत पंहिंजनि खे कंहिं बागड़ी खे टेंट आहे, कंहिं ॿिए खे ॻोठ वारनि खे टेंट आहे। असांखे न आहे। शाहपार वग़ैरह असांजे मथां आहिनि। मुसलसल जारी रहने वाली बारिशों से गड़ी खैरो तल के दही इलाके बुरी तरह मुतासिर हुए। कच्चे मकानात मुनज़्ज़म होने से हज़ारों ख़ानदान मुतासिर होकर बेघर हो गए। माल मवेशी मर गए। कीमती सामान पानी में डूब गया, लेकिन कोई तिदराक न किया जा सका। मरी विया आहिनि माण्हू। 2-3 सीरियस खणे मथां पाल असांखे न आहे। मिसकिन आहियूं जे मथां ॾियूं अन्न असांखे नथो खपे। असांखे पाल खपे। बचा असांजा टोटली मरण ते तयारु आहिनि। हिते बिल्कुलु कोई MP MNA या को ऑफिसर मिनिस्टर असांखे ॾियण लाइ तयारु कोई न आहे। हर को चए थो हेॾे ईंदव त ठीकु आहे, न त बस असां ग़रीब रोड ते पिया आहियूं। असांखे को कल ई न। दही इलाकों में दिलमुराद स्टेशन, बहादुरपुर समेत दीगर इलाकों में पाक आर्मी के नौजवानों ने मुतासिरीन को वाटर बोट के जरिए महफूज मकामात पर मुंतकिल करने और खैमे राशन तकसीम करने का अमल भी शुरू कर दिया है। वश न्यूज़, जैकबाबाद।